नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त कराची में जिते कोरोना केसिस में वाध थी उते तइलीमी इदारा बंदि कया वेंदा। सूबाई तइलीम वारे वज़ीर सईद गनी चयो त कराची में जिते कोरोना पॉज़िटिव केसनि जी शरह 8% ताईं हूंदी उते तइलीमी इदारा बंदि कया वेंदा। सिंध जे तइलीमी इदारनि में कोरोना जी शरह 2.6 आहे, जेका एतिरी ख़तरनाक न आहे। पंजाब जे कुझु इलाइक़नि में स्कूल बंदि आहिनि। जेके फ़ैसिला कया विया आहिनि इहे फ़ैसिला NCOC मुताबिक़ कया विया आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त कराची में जिते कोरोना केसिस में वाध थी उते तइलीमी इदारा बंदि कया वेंदा। सूबाई तइलीम वारे वज़ीर सईद गनी चयो त कराची में जिते कोरोना पॉज़िटिव केसनि जी शरह 8% ताईं हूंदी उते तइलीमी इदारा बंदि कया वेंदा। सिंध जे तइलीमी इदारनि में कोरोना जी शरह 2.6 आहे, जेका एतिरी ख़तरनाक न आहे। पंजाब जे कुझु इलाइक़नि में स्कूल बंदि आहिनि। जेके फ़ैसिला कया विया आहिनि इहे फ़ैसिला NCOC मुताबिक़ कया विया आहिनि।